महमूद भट्टी जे कातिलन के गिरफ्तार कयो। महमूद भट्टी जे कातिलन के गिरफ्तार कयो। व्याजिन जे हथां क़त्ल थियल शहीद महमूद भट्टी जे वारसनि ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन रजिस्टर जिले सांगड़ जी ऑफिस पहुंची HRJDO जिले जनरल सेक्रेटरी अब्दुल गफ्फार निजामानी अगवानी में सख्त एहतजाज किया और उसी टाइम उनको उठा के अगवा करके लेके खत्म करके लेकर आए, डेड बॉडी लेकर आए थे हमारे पास में। माजिद जरदारी, जुनेद जरदारी और नजीर जरदारी हाउस वाला ऑपरेटर वो भी साथ था उनके। हमारा मुतालबा उनको अरेस्ट किया जाए, जुल्म किया हमारे साथ, उनको फांसी की सजा दी जाए, हमारे साथ इंसाफ किया जाए। एहतजाज कंदड़नि जो चवण हो त नवाब शाह जे बासर व्याजिन व्याज जा पैसा न मिलण करे शहीद महमूद भट्टी के घरां खंभे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि घर जे अॻियां फिटो करे विया हुआ, जंहिंजो केस दाख़िल कराइण बावजूद नवाब शाह पुलिस बेरहम कातिल जी अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। असांजा ही भाउ पंहिंजो माता था, मुंहिंजो भेण बि आहे। हिनखे गुज़िरियल तक़रीबन 10-12 ॾींहं पहिरीं ज़रदारी कम्यूनिटी जा जेके कुझु चंद बाअसर माण्हुनि जेको आहे खणी गाॾी में विझी तशदुद करे ऐं असांखे क़त्ल करे PMC हॉस्पिटल में असांखे छॾे ॾिनो अथनि ऐं बेगुनाह रागुनाह तशदुद कयो अथनि। चंद टकनि जे ख़ातिर जेको आहे हुनखे मारियो वियो आहे। असां इंसाफ़ जी अपील कयूं था। असांजी इहा ई तव्हां आहे, इहा ई एहतजाज आहे, इहा ई असांजी अपील आहे। महिरबानी करे असांजी अपील ते जेको आहे ऐं ह्यूमन राइट वारनि खे बि असां अपील कंदासीं त ह्यूमन राइट जेके आहिनि उन्हनि खे बि असां अपील कयूं था, उन्हनि खे बि जेके बि इंसानी हक़ूक़ वारा आहिनि, हीउ हिकु इंसान जो क़त्ल न आहे बल्कि हीउ पूरी इंसानियत जो क़त्ल आहे ऐं महिरबानी करे हीउ चंद टकनि जे करे इंसान खे क़त्ल कयो वियो आहे। ऑफिस में इन लाइ पहुता आहियूं त ही जेको आहे सो माना असांजे आवाज़ खे जेको आहे सो आला ऐवाननि ताईं पहुचाईंदी। ही जेको शहीद महमूद भट्टी जे जेको क़त्ल कयो वियो आहे उन में जेको आहे सो नज़ीर ज़रदारी ऐं ॿिया जेके बि आहिनि व्याजखोर उन्हनि खे जेको आहे सो माना FIR थी आहे पर गिरफ़्तारी कोन पई थिए। उन जे लाइ असांजो ही मुतालबो आहे हिन ह्यूमन राइट्स जे खां त उहा मुतालबो करे आला तरीक़नि सां त जीअं हिन जा कातिल गिरफ़्तार थी सघनि ऐं हिननि खे इंसाफ़ मिली सघे। ह्यूमन राइट्स ज़िले सांगड़ जनरल सेक्रेटरी अब्दुल गफ्फार निज़ामानी ही दोस्त जेके एहतजाज लाइ आहिनि व्याजिन जे ख़िलाफ़ जेको ज़ुल्म लॻो पियो आहे पूरी सिंध में। हिकु इंसानियत जे हिसाब सां तव्हां ॾिसंदो अक्सर जेके तमामु माण्हू ग़रीब मज़लूम लाचार जेके व्याजनि जे हेठां क़ाबू लॻाया पिया। हीउ हाजी महमूद भट्टी जेको नवाब शाह जो रहाशी हो, कुझु स पैसा के वरिता, उनजा व्याज जा पैसा के थी विया। ज़रदारी कबीले जा माण्हू आहिनि, बासर माण्हू आहे, जंहिं हुनखे खणी वञी बेदर्दी सां क़त्ल कयो। उन क़त्ल करण खां पोइ उहो क़त्ल जो खून जी FIR बि कोन थी, उन्हनि ते को बि हिसाब किताब कोन थियो। रहंदो उन्हनि जे घरनि ते कब्ज़ो करे, उन्हनि जे घरनि ते कब्ज़ो करे हुन ते माना घर जेके वारिस हुआ उन्हनि खे ॿाहिरि कढे छॾियो। को बि इंसाफ़ न मिलियो। असां ह्यूमन राइट्स जे प्लेटफॉर्म तां असां आला इख़्तियारनि खे अपील कंदासीं, ख़ुदा सुप्रीम कोर्ट खां, सिंध हाई कोर्ट खां, आर्मी चीफ खां, ॿिया जेके आला इदारा आहिनि, ॿिया बि इंसानी हक़ूक़ जा इदारा आहिनि, उन्हनि जे प्लेटफॉर्म ते सभिनी खे आउं इहो अपील कंदुसि ख़ुदा हुन सां इंसाफ़ कजे, अहिड़े उन्हनि खे सज़ा मिले। ऐं जे लाइ जेको ॿिया व्याजी आहिनि उन्हनि खे बि सबक़ मिलणु घुरिजे। असां भरपूर मुतालबो था करियूं, असां तव्हां इन्हनि सां गॾु आहियूं। अॻे बि असां हिननि जूं पोस्टूं लॻायूं, असां अॻे बि मदमत कई आहे, एहतजाज कयो आहे। असां हिननि सां गॾु आहियूं हर मोड़ ते। असांजो जेको प्लेटफॉर्म आहे ह्यूमन राइट जो, असां सेशन कोर्ट खां वठी सुप्रीम कोर्ट ताईं इन्हनि जो आवाज़ आला इख़्तियारनि ते मोकिलींदासीं ऐं असां इन्हनि खे अॼु बि ॿुधायूं था तव्हां सां गॾु। व्याजी बासरनि शहीद महमूद जे घर ते कब्ज़ो बि करे वरितो आहे। मुतासिरीन समेत ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन रजिस्टर मुतालबो थी करे त शहीद महमूद भट्टी जा कातिल गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत एहतजाज जे दायरे खे वसी कयो वेंदो। HRJDO न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।